अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पंहिंजी सिंध जी टीम सां गॾु असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु सिंध जे तारीख़ी क़दीमी ॻोठ जे हिकु तारीख़ी माॻ ते जेको जखरे समय जे नाले सां मशहूरु आहे। असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि महान अदीब, दानिश्वर ऐं शाइर, तारीख़ जा वाक़िफ़ उस्ताद ख़ालिद बुजायत चंडियो साहिबु, जंहिंखां असीं पुछंदासीं हिन नोटे जे बारे में, नोटे जे क़दीम ॻोठ जे बारे में ऐं हिन जखरे समय जे बारे में। साईं जखरो छो नोटे जी जेका तारीख़ आहे इहो केतिरो क़दीम शहर हो, इन जो का ख़बर कोन्हे। छो त ढोर जे मथे लंघ आहे, उकार आहे, थी सघे थो पर हिन जो उरूज जो जेको ज़मानो आहे सही उहो आहे जखरे समय जो, जंहिंजे लाइ हिकिड़ी सिट मशहूरु हुई त जॾहिं वारी जखरे हो नोटियो नव हट। दरअसल नव हटियो शहर हो। हाणे इहो शहर जेको आहे इहो समन जी राजधानी रहियो आहे। समन जी राजधानी इन करे रहियो आहे जो समन जी हिकिड़ी रियासत क़ाइमु थी हुई भुज में, जेका फुलस में क़ाइमु कई। फुलस में जे वञण खां पोइ उते राग खंघार हुकूमत ते वेठो। राग खंघार ऐं फुलस में जे पुट लाखे लोड़ाऊ जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी पिया ऐं उतां खां लाखो निकितो ऐं लाखे सां गॾु जसो ऐं जसराज उनजा साथी निकिता ऐं लाखे लोड़ाऊ अची ही मस्कन वसायो जिते पाण वेठा आहियूं। ऐं इतां खां हू थर ते हमला कयईं, लबारनि जे मथे हमलो कयईं। इन करे लतीफ़ जी सॼी तारीख़ी तौर ते जेको सो लतीफ़ सॼी इन शइ खे खणी अचे थो। ॿियो किरदारु उन सां जेको वाबस्ता हिन सां आहे उहो आहे जखरे समय जो, जेको इन ते वॾो सख़ी थियो ऐं जंहिंजे लाइ लतीफ़ तमामु घणो उनखे बुलंद तरीन मक़ाम ते वठी वियो आहे। टियों किरदारु बि हिन राजधानी सां जेको सो तालुक़ु रखे थो उहो आहे लाखो फुलाणी जो, जंहिंजो ओॾण सां मुहबत हुई ऐं तालुकात हा ऐं शादी कयईं बाद में। उनजो हिकिड़ी डिघी कहाणी आहे, उहो बि लतीफ़ उनखे कवरेज करे थो। इन करे इहे टे वॾा किरदार हिन सां मनसूब आहिनि। हाणे उन सॼी शइ जे हिसाब सां तव्हांखे लतीफ़ खां, छो त असांजे मोक़नि मूर्ख बि हलनि था रिवायतुनि ते ॿियनि जिन ते, त असां बजाए उनजे लतीफ़ जे बैतनि में जेकॾहिं असीं हिनखे ॾिसंदासीं त लतीफ़ जे नज़र सां असीं ॾिसंदासीं लाखे खे किथो पुॼाए ऐं पंहिंजो फुलाणी जे बारे में लतीफ़ छा थो चवे, जखरे जे बारे में छा थो चवे, लतीफ़ हिन तारीख़ खे कहिड़े नमूने महफ़ूज़ कयो आहे। लतीफ़ जा बैत ॿुधाइजो भला हिन जे बारे में कुझु तव्हां। लतीफ़ चए थो भुॼां भुली पेर विधो रा रकाब में, कच्छ रहंदो केरु लाखो लोड़ा उन सां। भुॼां भुली निंगियो ॾई पाॻोड़े पेर, जसे ऐं जसराज जो मथे वांढिन वेर, कच्छ रहंदो केरु लाखो लोड़ाऊ थियो। लाखो न लाहे हने मथां हथड़ा, वञो से काहे जे खीली हेठि खंघार जे। खो लोड़ाउनि सां चौॾस थो चढ़े, वोड़ियो वरियामनि जा धोयो धण हणे, पियस जा परे सा वाहर कहन वारी। किन पलाण सदा हणनि खरखरा, लाखे लोड़ाउनि जा अहिड़ा ई ओझाण, ॾई तंगन ताण कूक कारींदा कच्छ। साईं लाखो केरु हो, छा हो, इन जा कंहिंसां इख़्तिलाफ़ थिया, इन जे बारे में थोरो तव्हां ॿुधाइजो भला। साईं हीअ असुल समन जो घराणो हो, पर उहे समन जा ॿ पाड़ा हुआ। हिकिड़ा हुआ जाड़े जा, जिन सां हिन जा इख़्तिलाफ़ थिया। हीअ उन समन जे पाड़े जो जेको जूणे जो हो, जे पाड़े जे असांजो तालुक़ हो। सही। त लतीफ़ चए थो जागो जाड़े जा समा सुख मसुम हो। सही। लाखो आ पारां ॾिसो, लाखो आ पारां लोड़ियूं थो करे। जाड़े जन जाड़ कई, लतीफ़ ॿुधाए थो जेको जाड़े जन सां इख़्तिलाफ़, जाड़े जन जाड़ कई राह सां रुठा जे, कीन माणींदासीं 14 चारो कछड़ो। हाणे उहे जाड़े जा समान ही जूणे जो आहे, ठीकु आहे न। ऐं ॿिए बैत में चए थो जागो जाड़े जा समा सुख मुसुम हो, पसो आ पारां लाखो थो लोड़ियूं करे। हाणे इहो जाड़े जन सां मुखातिबु आहे लतीफ़। हाणे वरी अचे थो हुन पासे, वरी लतीफ़ ॿुधाए थो। लतीफ़ जी नज़र सां तव्हां जन शयुनि खे ॾिसंदव त तव्हां चओ लाखो लखी ते चढ़े लखी लाखे साण, चारी चाढ़े आयो वसी रात वथाण, जूणे जो ज़ियान केॾो करे वियो कच्छ सां। अच्छा, इन में लखी छा आहे? लखी घोड़ो आहे हुनजो। अच्छा, लाखे जो घोड़ो। हा, लाखे जो लखी घोड़ो आहे ऐं अॻिते हू लखी जे मरण जो, लाखे जे मौत जो, ॿिनि जो तज़किरो करे थो लतीफ़ साईं जेको आहे उन सॼी शयुनि खे जेको थो ॿुधाए थो। बनी बहन ॾे
झोरे वियो झोक लूणे मथां लोक लाखे लख लॾाए लाखा लख हुआ तूं अगूणी खूण सही परे जे तुंहिंजे पून जे परे तुंहिंजे पून से वाहर कहन ओ लखी ते चढ़े लखी लाखे हेठि सोनरी सर करियो भीड़ियो ॿधे बेठ कंदो ॾमर ॾेठ सुबह साण सभु कहीं ठोकन पलाण सदा हणन खरखरा लाखे लोड़ा उन जा अहिड़ा ई ओहञाण ॾई तंगन ताण कूक कारींदा कछड़े।